बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, हिन वक़्तु आऊं पंहिंजी ज़मीन अब्बास फार्म ते मौजूदु आहियां ऐं जंहिं पीस में ही पाण तव्हां कणिक ॾिसो पिया मुंहिंजे अॻियां पिया चौधारी लॻी बीठी आहे, हीअ पोखी पे इहा उहा ज़मीन जो टुकड़ो आहे 7 एकड़ जो, जंहिंमें सदाईं कणिक जी पैदावार घटि में घटि ईंदी आहे। ऐं हिन में आऊं पंजाब जूं जेके जिन्सूं आहिनि, मुख़्तलिफ़ जिन्सूं, जंहिंमें सहर थी ऐं गैलेक्सी या अब्दुल सत्तार, इहे 3-4 मटाए चुको आहियां, पर का ख़ातिर ख़्वाह जेका रिज़ल्ट कॾहिं बि कोन मिली आहे। अच्छा, हाणे उनजो जेको मेन कारण आहे त हीअ ज़मीन खारी आहे ऐं खाराणपत जाम थो थिए, pH जेका आहे तमामु हाई लॻी पई आहे। ऐं ॿियो त हीअ ज़मीन सॼी ट्यूबवेल ते आबाद थींदी आहे। ट्यूबवेल जो जेको भई पंहिंजो PPM आहे सो 11.5 खां मथे आहे, यानी खारी आहे। त हिन साल असां पंहिंजी स्ट्रेटेजिक पॉलिसी चेंज करे हिन में TD1 लॻाई आहे। TD1 कहिड़ी? प्री बेसिक। टंडे-जाम यूनिवर्सिटी खां वठी आहे, बेसिक बि न, प्री बेसिक लॻियल आहे। ऐं जेका लतीफ़ लिगारी खां असां वरिती आहे टंडे-जाम यूनिवर्सिटी मां। ऐं हुनजी जर्मिनेशन, अच्छा, हिन में पहिरीं असां DAP जी 1 बोरी ॾिनी आहे, 1.5 बोरी कोन ॾिनी आहे। उन सां गॾु असां सल्फर ऐं ह्यूमिक एसिड जेको आहे उहो लॻाए, उनखे जेको आहे सो पहिरीं पाणी लॻाए, पोइ पाणी में छटिरो कयो अथऊं ऐं उनजे मथां जेको आहे ॿिज लॻायो अथऊं। ऐं मुंहिंजे ख़्याल में त छा पर जेके दोस्त ॾिसनि पिया त हेतिरी कॾहिं बि इहा घाटी कोन जाई। बिल्कुलु तव्हां ॾिसंदो, अञा कणिक नंढी आहे, छो जो हीअ पोखी जेका आहे हीअ आहे 4 नवंबर 2021 जी, यानी हिनखे अॼु 6 ॾींहं खनि थिया आहिनि। अंगूर ते अची वई आहे, यानी ॼमी वई आहे। उन करे हिनखे हिन वक़्तु जेको आहे तो फस्ट एप्लीकेशन जेका असां यूरिया भाण जी ॾियूं, हुन में ज़बरदस्त यूरिया ॾियासि पियो। बाक़ी जेके तरे में DAP सां गॾु पंहिंजो ह्यूमिक एसिड ऐं मेरिट सल्फर जेको आहे उहो लॻायो वियो आहे। कणिक बहितरीनु थी आहे। ऐं इहा पहिरियों दफ़ा सोचां पियो त छा TD1 जेका आहे त कलर जी बनी में बि सुठी लही सघे थी या न, छो जो TD1 हमेशह भलियुनि बनियुनि में भली रहंदी आहे, तमामु हाई फाई हलंदी आहे। हिते बि ज़बरदस्त ॼमी थी वियो आहे। पोइ इन सल्फर मिलाइण जे करे थियो आहे या त मौसम जे करे थियो आहे। पाणी बि त खारो आहे ट्यूबवेल जो, ऐं कुझु पाणी वाटर जो मिली वियो, पर मिक्स करे उन में हीअ छटी विया। बाक़ी ज़बरदस्त जाई आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो हीअ प्रोडक्ट असां हणूंसि पिया, ज़बरदस्त यूरिया जेको आहे अंगूर ते लॻायूंसि था। पोइ जॾहिं हीअ हफ़्ते खनि खां पोइ पाणी ॾियण जहिड़ी थींदी, त उन वक़्तु जेको आहे सो फ़ैसिलो कयो वेंदो त हिनखे छा ॾिजे, छा यूरिया ॾिजेसि या NP वग़ैरह ॾेई कंहिं तरीक़े सां हिनखे जेको आहे पैदावार वधायूं। बहरहाल सोर्स जेको आहे सो प्री बेसिक आहे, बहितरीनु आहे। अलाह ताला रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो सभिनी खे। महिरबानी।